जय झूलेलाल। मुंहिंजो नालो सिमरन जसूजा आहे। भारत जी आज़ादीअ ख़ातिर हिकिड़ो झंडो मां बि खणा हां। भारत जी आज़ादीअ ख़ातिर हिकिड़ो झंडो मां बि खणा हां। सिंध जो हिकिड़ो कतरो बणिजी, सिंध जो हिकु कतरो बणिजी, कल 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 साण वहां, कल 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 साण वहां। जी बाटियो जिन देश असांखे, जी बाटियो जिन देश असांखे, तिनखे पणजी तीर चुबाहां, तिनखे पणजी तीर चुबाहां। हे मुंहं वांगुरु मां बि हुजां, हे मुंहं वांगुरु मां बि हुजां। जीअं त असांखे ॼाण आहे, हेमू कालाणी असांजे भारत देश खे अंग्रेज़नि जी ग़ुलामीअ खां आज़ादु कराइण वास्ते पंहिंजे प्राणनि जी आहुति ॾिनी हुई। हेमू कालाणी जो जनमु सिंध जे सखर में 23 मार्च 1923 में थियो हो। हेमू कालाणी जो माउ जो नालो जेठीबाई कालाणी ऐं पीउ जो नालो पेसूमल कालाणी हो। हेमू कालाणी नंढपण खां ई पंहिंजे गले में फांसीअ जो फंदो हुजी शहीदनि खे यादि कंदो हो। हेमू कालाणी बचपन खां ई ॾाढो होनहारु ऐं होशियारु बालक हो। हेमू कालाणी जॾहिं 7 साले जो तॾहिं तिरंगो खणी अंग्रेज़नि जी बस्तीअ में पंहिंजे दोस्तनि सां गॾु भारत माता जा नारा हणंदो हो। हेमू कालाणी सिंध जे सखर में नामवर तिलक हाई स्कूल में 1942 में 10 जो इम्तिहान ॾाढे सुठे मार्कुनि सां पास कयो। जॾहिं हेमू कालाणी जवानीअ में क़दम रखो, उन वक़्तु देश खे अंग्रेज़नि जी ग़ुलामीअ खां आज़ादु करण लाइ आंदोलन हलियो रहियो हो ऐं हेमू उन वक़्तु विदेशनि वस्तुनि जो बहिष्कार कंदो हो। तॾहिं सिंध जे हिन सपूत बि भारत माता जी आज़ादीअ में पंहिंजो योगदान ॾियण जो प्रण कयो हो। हेमू कालाणीअ खे ॼाण मिली त अंग्रेज़ सिपाही बारूदनि सां भरियल हिकु रेलगाॾी रोहिणी शहर मां निकिरण वारी आहे। तॾहिं हेमू कालाणीअ ने पंहिंजे दोस्तनि सां गॾु रेलगाॾियुनि जी पटरियुनि खे पाननि सां पेचनि सां खोलण लॻो। हेमू कालाणीअ खे शक थियो त पुलिस असांखे ॻोल्हे थी। तॾहिं महिल हेमू पंहिंजे दोस्तनि खे त हली वञण लाइ चयो। उन महिल पुलिस उते अची वई ऐं पुलिस ने हेमूअ खे गिरफ़्तार करे छॾियो। गिरफ़्तारीअ खां पोइ हेमूअ जे मथां ॾाढा ज़ुल्म थियण लॻा। तॾहिं बि हेमू पंहिंजे ज़बान मां पंहिंजे दोस्तनि जो नालो ज़ाहिर न कयो। हेमू कालाणी जो इहो केस कोर्ट में वियो। कोर्ट मां फ़ैसिलो आयो। हेमू कालाणीअ खे उमिरि कैद जी सज़ा मिली वई आहे। कुझु वक़्त खां पोइ हेमू कालाणीअ जी इहा उमिरि कैद जी सज़ा फांसीअ जी सज़ा में तब्दील थी वई। जनवरी 1943 जे ॾींहुं हेमू कालाणी खे फांसी लॻाइण खां पहिरियों उन खां उन जी आख़िरी इच्छा पुछी वई। हेमू कालाणीअ जवाबु ॾिनो त मुंहिंजा 2 हथ खुलियल हुजनि ऐं मुंहिंजे चहिरे ते कारो कपिड़ो न हुजिजो। मां हिन पंहिंजे 2 हथनि सां फांसी मां ख़ुदि लॻाईंदुसि। इहो चई करे ऐं इनकलाब ज़िंदाबाद जा नारा हणी करे भारत माता जी जय चई करे हो उन्हनि फांसी क़बूल करे वरितो। हाणे मां तव्हांजे साम्हूं 2 लाइन चवणु चाहींदसि। देशभक्तनि सां ई देश जी शान आहे, देशभक्तनि सां ई देश जी शान आहे, देशभक्तनि सां ई देश जो मान आहे, देशभक्तनि सां ई देश जो मान आहे। असीं उन देश जा गुल आहियूं, असीं उन देश जा गुल आहियूं जंहिं देश जो नालो हिंदुस्तान आहे, जंहिं देश जो नालो हिंदुस्तान आहे। मूंखे हमेशह इन्हनि महान आत्माउनि जे करे सिंधी हुअण ते ॾाढो फ़ख़ुरु आहे, ॾाढो फ़ख़्रु आहे। अचो साथियो, असां सभई हिन अमर आत्मा खे नमन करे हिन शहीद आत्मा खे सची श्रद्धांजलि अर्पित कयूं। जय झूलेलाल। भारत माता की जय।